अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पंवर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन, दाबे जी लग इब्राहिम जोखियो गोट जी कातियार बिरादरी जे घरन के चुल्ह जी चिंग मां बाहि लगी वई। बाहि लगण सबब कातियार बिरादरी जे सालिया कातियार, अब्दुल सत्तार कातियार, मोहम्मद इब्राहिम कातियार, खैर मोहम्मद कातियार जा 7 घर सड़ी रख थी विया। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क जी ख़बर मूजिब बाहि लगण सबब औरतन जे कखाऊं झोपड़न में रखियल लखे रुपया रोक रक़म, जेवर, कपड़ा ऐं ॿियो समूरो सामान सड़ी रख थी वियो। बाहि सबब घर सड़ण सबब मुतासिर खानदान बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि सख़्त गर्मीअ में वेठल आहिनि, जॾहिं त कंहिं बि सियासी शख़्सियत ज़ाहिर न कई। मुतासिर पारां DC ठट्टू ऐं सियासी नुमाइंदनि खे मदद करण जी अपील कई आहे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।